प्रभु जी बाबा साईं। ॻोठ हाकिम खान जे चंग मुड़सीअ जी पग वारस खान जे बदिरां मां हिन मथे ते ॾिसण थो चाहियां, हिन मथे ते ॿधण थो चाहियां। ईअं थींदो बाबा साईं, ईअं थींदो। हिन ॻोठ सां गॾु हुन ॻोठ जा बि पग धड़ी तव्हां ई थींदो। पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ प्रभु, चंग मुड़सीअ जी पग मां तॾहिं ॿधंदुसि जॾहिं वारस खान जे मथां हमिलो थींदो। हा हा सम्झी वियुसि बाबा साईं, सम्झी वियुसि। तव्हां को फिक्र न कयो। वॾो को समझदार थी विया प्रभु। हाणे इहे कर, बालूअ खे साण करे वञी वारस खान जी अड़ झलियो। जीअं ई वारस खान पंहिंजी माउ वटां बेइज़्तो थी मोटंदो तीअं ठकाउनि जा धूड़िया थी वञनि। बाबा साईं तव्हां ठकाउनि जा धूड़िया हिते ॿुधंदो, हिते। हा, ठकाउनि जा धूड़िया मां हिते ज़रूरु ॿुधंदुसि, ज़रूरु ॿुधंदुसि। छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो, कपिजी वेंदो। केड़नि पेरनि सां तूं हिन घर में आयो आ? ही शरीफन जो घर आ। ही घर मज़लूम न्याणियुनि जी इज्जत लुटेरनि जो, कातिलनि जो न आहे। हलियो वञ हिन घर मां। हिते धारियनि जो अचण मना आहे।